अमरीका पारां ईरान खे ॾिनल मोहलत ख़तमु थियण खां पोइ सॼी दुनिया में थरथलो मतलु आहे त छा अमरीका ईरान ते एटमी हमिलो करे पंहिंजी कामयाबीअ जो ऐलान कंदो या वरी मोहलत में वाधि कंदो। ॿिए तरफ़ ईरान सऊदी अरब में पेट्रोकेमिकल प्लांट ते हमिलो करे जंग में शिदत आणे छॾी आहे। सऊदीअ ते ईरान जे हमले पाकिस्तान खे पिणु मुश्किल सूरतहाल में दाख़िल करे छॾियो आहे। इन करे ई पाकिस्तान सऊदी अरब ते थियल हमले जी सख़्तु मज़म्मत करे रहियो आहे। जॾहिं त न्यूयॉर्क टाइम्स रिपोर्ट कयो आहे त ईरान अमरीका सां समूरा सिफ़ारती राब्ता ख़तमु करण जो पैगाम त्याकड़ी कंदड़ मुल्कनि वसीले ॾेई छॾियो आहे। अहिड़ी सूरतहाल खां पोइ जंगबंदी वारा इम्कान पिणु ख़तमु थींदे नज़र अची रहिया आहिनि। जेकॾहिं अमरीका ईरान ते एटमी हमिलो न बि कयो त रिवायती हमला एतिरा त ज़ोरदार कंदो जंहिंसां ईरान जे बुनियादी ढांचे खे तमामु घणो नुक़सानु रसण जो इम्कानु आहे। होॾां अमरीकी मोहलत ख़तमु थियण खां पोइ ईरान पिणु सऊदी समेत विच ओभर जे मुल्कनि में पंहिंजे टारगेट वारे हंधनि जी निशानदेही कंदे लिस्ट जारी करे छॾी आहे। जेकॾहिं अमरीका ऐं ईरान लचक न ॾेखारी त ईंदड़ कुझु ॾींहंनि में हिन जंग में वॾी तबाही अची सघे थी, जंहिंसां वॾो इंसानी अलमियो जनमु वठी सघे थो।